हुनखे मुंहिंजी ज़रूरत कोन्हे, मूंखे हुन जी ज़रूरत आहे। ही सही आहे, कम न पुॼे गोॾनि खां ऐं थुक न लथ पेरनि खे। 6 सालनि खां हिते कम पियो करियां, हाणे मूंखे छा, हुन दवा खे बि ख़बर आहे कहिड़े पेटो जे पेट में वञणी आहे। कंहिंखां पई लिकाई तूं, मूंखां या पंहिंजो पाण खां? हाय आशी। हाय। हाय विकी। हू विकी खे पाण सां गॾु वठी वञण लाइ आयो आहे। त सो वॉट? आई थिंक मूंखे तोसां साफ़ साफ़ ॻाल्हाइणु घुरिजे। मूंखे कुझु फ़र्क़ु नथो पए त विकी जी शादी तोसां थिए या ॿिए कंहिंसां। विद यू। प्रॉब्लम आहे पर ॿ ॻाल्हियूं आहिनि जिते तव्हांजी सोच ग़लति आहे। दिलबर जो दर हुजे, दिलबर जो दर हुजे, संदस। Oh my God! तव्हांखे हिन जे बारे में कंहिं ॿुधायो? इन में ॿुधाइण जी ज़रूरत कहिड़ी आहे? विकी जे कमरे में, उन जे वार्डरोब में, एतिरे क़दुर जो उन जे मोबाइल में बि उन जो ई फोटो आहे। मारी छो थी?